सभिनीनि खे जय झूलेलाल ऐं चेटीचंड जी लख लख वाधायूं। अॼु चेटीचंड आहे, मतिलबु झूलेलाल जो जन्म ॾींहुं। असां सभु सिंधी झूलेलाल खे पूॼंदा आहियूं, पर असां मां घणनि खे झूलेलाल जी कहानी ख़बर ई कोन आहे। इन करे मां तव्हां सभिनीनि खे ऐं मुंहिंजे प्यारे भाउ खे झूलेलाल जी कहानी शेयर कंदसि। दीदा जल्दी कने ॿुधायो। सिंध में हिकु ठट्टा नामक जो शहर हो। हुन में हिकु मीरक्ष नाले जो अत्याचारी राजा हो। हुन सभिनीनि सिंधियुनि खे चयो, तव्हां 24 कलाक में इस्लाम क़बूल कयो, न त मां तव्हां सभिनीनि खे मारे छॾींदसि। गिजियल सिंधियुनि मीरक्षा खां थोरो वक़्तु घुरियो ऐं सिंधु नदी जे किनारे ते अची तप करण लॻिया। 40 ॾींहं जे तप खां पोइ जल जा देवता प्रकट थिया ऐं भविष्यवाणी कयनि। 40 ॾींहं तप। मां नसरपुर में रतनचंद ऐं देवकी जे घर जन्म वठंदसि, तंहिंजे कष्टनि खे परे कंदसि। पोइ छा थियो दीदा? पोइ चैत्र मास जे चंड जे ॾींहुं झूलेलाल जो जन्म थियो। हिन ॾींहं खे सभु सिंधी चेटीचंड जे नाले खां मल्हाईंदा आहिनि। पल्ले ते आयो मुंहिंजो लाल, सभई जय झूलेलाल। झूलेलाल जो जन्म जो नालो हो उदयचंद। बोलचाल जी भाषा में हुनखे उॾेरोलाल चवंदा हुआ। उॾेरोलाल जो मतिलबु आहे जेको पाणी मां उछली करे आयो हुजे। उॾेरोलाल जॾहिं बि झूले में सुम्हंदो हो तॾहिं झूलो हुनखे निंड कराइण जे लाइ पाणे हिलंदो हो। हिन करे हुन जो नालो झूलेलाल पइजी वियो। हिकु दफ़े नंढे हूंदे लाल साईं पंहिंजो वात खोलियो। हुननि जे माउ पीउ खे ॿार जे वात में सिंधु नदीअ में पल्ले नाले जी मच्छी ते वेठल, हथ में किताब पकड़ियल हिकु अछी दाढ़ी वारो बाबो नज़र आयो। माउ पीउ सम्झी विया कि ही साधारण ॿार कोन, ही तो साक्षात भॻवान आहे। झूलेलाल झूलेलाल लाल झूलेलाल झूलेलाल। ॿार जी जय जी ख़बर ॿुधी करे मीरक्षा पंहिंजे मंत्री अहिरियो खे ज़हरीली गुलाब जी पत्ती ॾेई करे ॿार खे मारण जे लाइ मोकिलियईंसि। अहिरियो हुते ॿार खे मिलण जे बहाने खां हुते पहुतो। जेई हुन ॿार खे ॾिठईं, हुन जी हथ खां पंखुड़ी उॾामे वई। हैरान अहिरियो जॾहिं ॿिए दफ़े झूले में ॾिठईं त हुनखे अछी दाढ़ी वारो बाबो नज़र आयो। अहिरियो हुते ई हुते टी दफ़े ॾिसे थो त हुनखे घोड़े ते सवार हिकु योद्धा तो ॾिसण अचे। हैरान अहिरियो झूलेलाल साईं खे हथ जोड़े भॼंदे भॼंदे मीरक्षा जे वटि पहुचे थो ऐं हुनखे सॼी कहाणी ॿुधाए थो। मीरक्षा अहिरियो खे लताड़े थो ऐं चए थो, झूलेलाल खे हिते सॾु करे अच। अहिरियो सिंधु नदी ते वञी करे झूलेलाल खे सॾु थो करे, झूलेलाल झूलेलाल अचो, मुंहिंजे राजा खे तव्हां खां मिलणो आहे। झूलेलाल दरिया मां पंहिंजी सेना खां गॾु प्रकट था थी वञनि। सॼी सेना सां गॾु अहिरियो झूलेलाल खां विनती कयईंसि कि हे झूलेलाल, तव्हां पंहिंजी सेना खे मोकिले छॾियो ऐं राजा खां अकेला ई मिलण अचो। झूलेलाल हथ जो इशारो कयो ऐं सेना दरिया में गायब थी वई। जॾहिं झूलेलाल हुते मिलण जे लाइ पहुतो, मीरक्षा चयईंसि, 24 कलाक में इस्लाम क़बूल करे छॾियो।
न त मां सभिनीनि हिंदुअनि खे मारी छॾींदसि। झूलेलाल हुतां गायब थी विया। हुते सभी परेशान सिंधी नसरपुर पहुचा। हुते झूलेलाल ॿार जे रूप में झूले में सुम्हियल हुआ। हुननि सभिनीनि सिंधियुनि खे सिंधु नदी जे किनारे ते मिलण लाइ चयो। जॾहिं सभी सिंधी हुते विया त झूलेलाल हुते ई हुआ। झूलेलाल पंहिंजे चमत्कार खां मीरक्षा जे महल ते आग लॻाए छॾी। पूरे महल में भाई मीरक्षा बचंदो आयो ऐं झूलेलाल जे चरणनि ते किरी पियो। झूलेलाल मीरक्षा खे चयईंसि, जीअं तव्हांजो अल्लाह हूअं असांजो भॻवानु आहे। तूं ही फ़र्क़ु छॾी ॾे ऐं हिंदुनि मुस्लिमनि खे भाउरनि वांगुरु रहिजे। मीरक्षा झूलेलाल जी सॼी ॻाल्हियूं मञी वियो ऐं हुननि जो भक्त ठही वियो। हिंदुअनि जा कष्ट दूर थी विया ऐं झूलेलाल धरती में समाइजी विया। हुन जॻह ते माण्हुनि झूलेलाल मंदिर ठाहियो। घणेई मुस्लिम हुननि जा चमत्कार ॾिसी करे हुननि खे पूजनि था ऐं अॼु बि हिंदू मुस्लिम गॾिजी करे हुन मंदिर में भॻवान झूलेलाल खे पूजनि था। त इहा हुई अॼु जी कहानी। सुठी कहानी हुई। जल्द मिलंदासीं ॿी वीडियो सां गॾु। ओके, चाचा, बाय बाय, लव यू ऑल।